इते मांखे ॿुधायूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीन जे सरकारी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। चीनी कंपनी जो शुमार दुनिया जी वॾियुनि अॾावती कंपनियुनि में थींदो आहे। मुराद अली शाह जो चवणु आहे सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत चीनी कंपनी सां मनसूबनि ते कमु करणु चाहे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जल्द चीन जो दौरो कंदो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे सदर ज़रदारी जे दौरे दौरान केतिरनि ई मनसूबनि खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीन जे सरकारी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। चीनी कंपनी जो शुमार दुनिया जी वॾियुनि अॾावती कंपनियुनि में थींदो आहे। मुराद अली शाह जो चवणु आहे सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत चीनी कंपनी सां मनसूबनि ते कमु करणु चाहे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जल्द चीन जो दौरो कंदो। मुराद अली शाह जो चवणु आहे त सदर ज़रदारी जे दौरे दौरान केतिरनि ई मनसूबनि खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी।